सिंधी भाइरो सिंधी इन्फो चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। हिन वीडियो जो टाइटल आहे छा तव्हां ॼाणियो था, जंहिंजो मतिलबु तव्हांखे अहिड़ी मालूमात ॾींदासीं जेका तमामु दिलचस्प आहे। तव्हांखे मज़ो ईंदो। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा सब्सक्राइब न कयो आहे त हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। हिन में तव्हांजा पैसा ख़र्च न थींदा, पर तव्हांखे फ्री में दिलचस्प मालूमात मिलंदी रहंदी। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। सिंधी भाइरो, हिन तस्वीर में जंहिं शख़्सियत खे तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ शख़्सियत आम शख़्सियत न आहे। हिन जो नालो आहे टसू टोमी। हीअ उहो वाहिद शख़्स आहे जॾहिं अमेरिका जापान जे शहर नागासाकी ते एटमी हमलो कयो हो त टसू टोमी कुदरती तौरु उन हमले में बची वियो हो, न त एटम बम जे हमले में 99% चांस मौत जा हूंदा आहिनि। दोस्तों, अमेरिकी रियासत कैलिफोर्निया में हिकु ख़ुश्क झील आहे जंहिंखे मौत जी वादी बि चयो वेंदो आहे। हिते कुझु अहिड़ा पथर आहिनि जेको पंहिंजो पाण हलंदा फिरंदा आहिनि, पर अॼु ताईं कंहिं बि उन्हनि खे हलंदे या चुरंदे न ॾिठो आहे। ख़बर न आहे ही कॾहिं ऐं कहिड़े टाइम हलंदा आहिनि, पर उन्हनि जे आसपास अहिड़ा गस या निशान ठहियल आहिनि जंहिंमां मालूम थिए थो त ही पथर हलंदा फिरंदा आहिनि। इन्हनि पथरनि खे अंग्रेज़ी में सेलिंग स्टोन्स चयो वेंदो आहे। छा तव्हां ॼाणियो था, माखी हिकु अहिड़ी चीज़ आहे खाइण वारी जेका कॾहिं बि एक्सपायर मतिलबु ख़राबु न थींदी आहे, भले 1000 साल पुराणी हुजे। सिंधी भाइरो, छा तव्हां ॼाणियो था, हिकु अंदाज़े मुताबिक़ छोकिरियूं पंहिंजी ज़िंदगी में औसतन 2 किलो लिपस्टिक सुर्खी इस्तेमालु करे वेंदियूं आहिनि। दोस्तों, छा तव्हां ॼाणियो था, सुबुह जो ख़ाली पेट पाणी पीअण सां तव्हांजे चहिरे में ख़ूबसूरती ऐं कशिश अची वञे थी। जेकॾहिं तव्हांजो वज़न ज़्यादा आहे त ज़्यादा पाणी पीअण सां तव्हांजो वज़न घटिबो। पाणी पीअण सां ब्लड प्रेशर बि कंट्रोल में रहे थो। इन करे हाणे ई वञो ऐं 1 गिलास पाणी पी अचो। सिंधी भाइरो, अगरि दुनिया जी तमामु समुंडनि मां सोनो ॿाहिरि कढिजे त दुनिया जे हर माण्हू वटि तक़रीबन 4 किलो सोन हूंदो। मतिलबु एतिरो सोन समुंडनि में दफ़न आहे। छा तव्हां ॼाणियो था, चाइना दुनिया जो हिकु अहिड़ो मुल्क आहे जिते फेसबुक ब्लॉक आहे। चाइना फेसबुक जहिड़ी पंहिंजी एप्लीकेशन्स खे तरक़ी वठण लाइ अमेरिकी एप्लीकेशन्स ब्लॉक करे छॾे थो। तव्हां टिकटॉक यूज़ कंदा हूंदा, टिकटॉक बि चाइना जी ईजाद अथव। छा तव्हां ॼाणियो था, आम तौर ते औरतूं हिकु ॾींहं में 20,000 अल्फाज़ ॻाल्हाए वेंदियूं आहिनि, जेके आम मर्दनि खां 13,000 अल्फाज़ ज़्यादा आहिनि। ख़बर न आहे औरतूं एॾो मथो छो हणंदियूं आहिनि। सिंधी भाइरो, छा तव्हां ॼाणियो था, गेलड़ जंहिंखे नोलू बि चवंदा आहियूं, ही जानवर पंहिंजी बचियल खुराक अॻियां लाइ हिकु जाइ ते लिकाए रखे थो, महफ़ूज़ करे रखे थो, पर हिन ग़रीब खां उहा अक्सर जाइ विसरी वेंदी आहे त खुराक किथे लिकाई आहे। सिंधी भाइरो, कवेलियूं हिकु अहिड़ो ज़िंदा जीत आहिनि जेके पंहिंजी समूरी ज़िंदगी में कॾहिं बि निंड न कंदियूं आहिनि। आज़माइश तौरु तव्हां राति जो जंहिं बि वक़्तु ज़मीन ते लाइट ॿारे ॾिसो, तव्हांखे हर वक़्तु कवेलियूं नज़र ईंदियूं। सिंधी भाइरो, हिन तस्वीर खे गौर सां ॾिसो। नेशनल जियोग्राफिक चैनल मुताबिक़ ही दुनिया जी पहिरीं तस्वीर आहे जेका कैमरा सां वरिती वई। हिन तस्वीर में नज़र त कुझु नथो अचे, पर हिकु अंदाज़े मुताबिक़ कंहिं बिल्डिंग तां, रोड या मार्केट जी तस्वीर वरिती वई आहे। सिंधी भाइरो, छा तव्हां ॼाणियो था, नशे जो बहितरीनु इलाज केले जो जूस आहे। सिंधी भाइरो, उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। हीअ वीडियो तव्हां पंहिंजे दोस्तनि सां व्हाट्सएप ज़रिए शेयर बि करे सघो था। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिलंदो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।